मूं जहिड़ो बेॾोही माण्हू हिन वक़्तु क़ैद लिया आहे त पोइ छा तव्हांखे हू बख़्श करे छॾींदा? इन करे चवां थो जेसि ताईं मुंहिंजी ज़मानत नथी थिए त तव्हां पासीरा थी वञो। जे छोकिरीअ जे करे तव्हांजी दुश्मनी रज़न वारनि सां वधी वई या मुराद वारनि सां थी, पोइ त इहा दुश्मनी सॼी ज़िंदगी हलंदी। मूं रज़न ऐं मुराद वारनि जे विच में बार बार ठा करण जी कोशिश कई आहे। हिकु त छोकिरी खे मुराद वारनि ॾे हवाले कोन कंदा, पर जेकॾहिं छोकिरी मुराद तरफ़ वई त पोइ मुराद वारा पंहिंजी भेण जी वापसी जी घुर कंदा। छो त तोखे त ख़बर आहे त मां पंहिंजे घर वारीअ खे कॾहिं बि तलाक कोन ॾींदुसि। मां त इहो थो चवां त किथे रज़न वारा शाहनवाज़ ख़ान खे चई ऐं रुस्तम वारनि ते ज़ोर न रखराइनि ऐं पोइ उतां छोकिरी खे वापसि वठी वञनि। तंहिं करे असांखे उतां छोकिरीअ खे कढणो पवंदो।